नासिर सिंधु दरिया में कोटी बैराज वटि विचोले दर्जे जी बोर्ड डिक्लेयर कई वई आहे। पाणी जे वहिकरनि में मुसलसल वाध जारी आहे। तफ़सील मालूम कंदा सलीम मलाखान। जी सलीम। जी बिल्कुल, दरिया सिंध में कोटड़ी बैराज वटि जेका काफ़ी ॾींहंनि खां वठी नंढी बोड बरक़रार हुई उहा हाणे जेको आहे विची बोड में दाख़िल थी वई आहे ऐं पाणी जा जेके वहिकिरा आहिनि उहे उन में इज़ाफ़ो थी रहियो आहे। कोटड़ी बैराज अप स्ट्रीम में हिन वक़्तु पाणी जी जेका आमद आहे उहा 3,26,942 क्यूसेक रिकॉर्ड कई वई आहे। ही जेको कंट्रोल रूम आहे उन मुताबिक़ कोटड़ी बैराज डाउन स्ट्रीम में पाणी जो जेको वहिकिरो आहे उहो 3,06,887 आहे। जॾहिं त इन्हनि पारां ॿुधायो वियो आहे त गुज़िरियल 6 कलाकनि दौरान अप स्ट्रीम में 11,056 क्यूसेक पाणी जो इज़ाफ़ो थियो आहे ऐं पाणी जी आमद में जेको आहे इज़ाफ़े खां पोइ डाउन स्ट्रीम में 10,956 जेके क्यूसेक आहिनि उहो वधीक पाणी छॾियो पियो वञे। जी महिरबानी।